वफाकी काबीना मुल्क में गैर कानूनी तौर तरसेल 13 लाख अफगान पनाहगीरन के मुद्दे में वाद करे छड़ी। ज़रियन मूजिब वफाकी काबीना सेफ्रान वारी वजारत की समरीअ ते गैर कानूनी तौर तरसेल अफगान पनाहगीरन की प्रूफ ऑफ रेजिडेंस कार्ड के मुद्दे में मार्च 2024 ताईं वाद कई है। काबीना पहिरीं समरी ते एतराज़ वारिया हुआ। गैर कानूनी तौर पाकिस्तान में तरसेल 13 लाख अफगान पनाहगीरन के मुद्दे में वाद अफगान हुकूमत की दरख्वास्त ते कई वई है। पीटीआई बानी बुशरा बीबी के गैर शरई निकाह केस में सजा मिलंदी या बरी थींदा। फैसलो कुछ देर में अचण वारो सीनियर सिविल जज कुदरतुल्लाह महफूज़ कयल फैसलो कुछ देर में ॿुधाईंदो। अदालत गुज़िरियल ॾींहुं ॿुधणी मुकम्मल थियण बाद फैसलो महफूज़ कयो हो। नव मई की रिथाबंदी पीटीआई बानी ए शेख रशीद के चवण ते कई वई। पीटीआई अगवान वासिक कयूम सदाकत अब्बासी अजमल साबिर ए उमर तनवीर भट्ट पीटीआई बानी ए शेख रशीद खिलाफ दहशतगर्दी ट्रोल अदालत में बयान रिकॉर्ड कराए छड़ियो। ज़रियन मूजिब पीटीआई जा 4 अगवान सुल्तानी शाहिद थियण बाद 154 जो बयान भी रिकॉर्ड कराए छड़ियो है। अजमल साबिर बयान में चयो है तो शेख रशीद 6 मई ते लाल हवेली में इजलास घुरायो हो जंहिंमें 9 मई की रिथाबंदी कई वई हुई। मुल्क में चूंड सरगर्मी उरूज ते पहुंची वयूं। पीपल्स पार्टी में ख़ास ऐं छाछरो में सियासी ताकत जो मुज़ाहिरो कंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जलसन के खिताब कंदो। आसिफा भुट्टो ज़रदारी की क़यादत में सखर में रैली कढी वेंदी। नून लीग जो जलसो पंजाब के शहर गुजरांवाला में थींदो। ॿियनि सियासी जमायतनि पारां भी सियासी सरगर्मियूं जारी। आम चूंडुनि लाइ तैयारियूं मुकम्मल आहिनि। शफ़ाफ चूंडुनि लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वेंदा। निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त मुल्क में जमहूरियत जो तसलसल जारी आहे। इलेक्शन लाइ सिक्योरिटी खे 3 हिस्सनि में विरहायो वियो आहे। पहिरीं हिस्से में पुलिस ऐं ॿिए हिस्से में रेंजर्स ऐं एफसी सिक्योरिटी जा फ़र्ज़ अदा कंदी। 3 हिस्से में पाक फ़ौज सिक्योरिटी जा फ़र्ज़ निभाईंदी। 12 करोड़नि खां वधीक शहरी वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। निगरान हुकूमत पेट्रोल महंगो करण बाद महंगाई की बारेलवा मथा बिजली बम किराए छो। बिजली फी यूनिट ₹4.56 महंगी। नेपरा नोटिफिकेशन जारी कर छो। बिजली अघ में वाद दिसंबर के फ्यूल प्राइस एडजस्टमेंट के मद में कई वई। बिजली वाइपेदारन मथा 39 अरब 80 करोड़ रुपयन जो वाधू बार पहुंचो। रिटायरमेंट ताईं मोकल ॾियो। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबीअ खे सज़ा ॿुधाईंदड़ एहतसाब अदालत जी जज हिकु भेरो ॿीहर मोकल जी दरख़्वास्त ॾेई छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जज मोहम्मद बशीर जी मोकल वारी दरख़्वास्त मिलण जी तस्दीक़ करे छॾी आहे। ज़रियन मूजिब जज मोहम्मद बशीर 14 मार्च ते उहिदे तां रिटायर थींदो। FIA के दहशतगर्दी के खात्मे वारी विंग दफ़े पखियण चिड़ियाईंदड़ बयाननि ते पीटीआई बानी जी भेण अलीमा खानम के तलब करे वरितो। घरू अदालत जी शिकायत ते अलीमा खानम के नोटिस जारी। FIA के साइबर क्राइम विंग पारां अलीमा खानम के 6 फरवरी ते पेश थियण जी हिदायत। हैदराबाद की अदालत मटियारी मोटरवे स्कैंडल केस में 3 जवाबदारन की जमानत वारी दरख्वास्त रद्द करे छड़ी। एहतसाब अदालत मोहम्मद हुसैन कोराई, ताबिश शाह ऐं रफ़ीक अहमद की जमानत वारी दरख्वास्त रद्द कई। गुज़रियल ॿुधणीअ ते अदालत जवाबदारन की जमानत वारी दरख्वास्त ते फ़ैसिलो महफूज़ कयो हो। सिंध के मुख्तलिफ़ शहरन में बे ॾींहुं बरसात जो सिलसिलो जारी। हैदराबाद, सखर, जेकोबाद, दादू, मिरपुरख़ास, खिरपुर, कशमोर, काज़ी अहमद, पाटीदन, फैज़गंज, भान सईदाबाद, भाटन ऐं ॿियनि शहरनि में वस्कारो, खड्डो, ठारूशाह, दरबेलो, मजठ, भोरटी, दिलीप पोटा, सखी, दाद, वाही ऐं भरपासे में बरसात पई। कुंडरी में इलेक्शन की ड्यूटी न कंदड़ प्रिजाइडिंग ऑफिसरन जा गिरफ्तारी वारंट जारी। रिटर्निंग ऑफिसर राजेश कुमार इलेक्शन ड्यूटी न कंदड़ मुख्तलिफ़ खातन के 9 मुलाज़िमन जा गिरफ्तारी वारंट जारी करे छॾिया। रिटर्निंग ऑफिसर पारां पुलिस के इलेक्शन ड्यूटी न कंदड़न के गिरफ्तार करे पेश करण जो हुकुम।